मौके त परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ डोनर एजेंसीज़ ऐं डिप्लोमैट्स जो आला सतही इजलास थियो आहे। इहो इजलास सखर में थियो। इजलास में वॾो वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह, DG FMO आफ्ताब चौधरी ऐं ॿिया बि मौजूद आहिनि। इजलास में तुर्कमानिस्तान जो सफ़ीर आताजान मौला मौफ, बहरीन जो सफ़ीर मोहम्मद इब्राहिम मोहम्मद अब्दुल कदीर शरीक आहिनि। आज़रबाईजान जो सफ़ीर ख़िज़र फरादोव, जर्मन सफ़ीर अल्फ्रेड गुरनास, कैनेडा जो हाई कमिश्नर मिस वेंडी गिलमोर भी शिरकत कनि पियूं, जॾहिं त स्पेन, ॾखण कोरिया, चीन, यूरोपीय यूनियन जा सफ़ीर भी इन आला सतही इजलास में शरीक आहिनि। इहो इजलास सखर में थी रहियो आहे। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ डोनर एजेंसीज़ ऐं डिप्लोमैट्स जो आला सतही इजलास थियो आहे। इजलास सखर में थी रहियो आहे, जंहिंमें वॾो वज़ीर मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह, DG FMO आफ्ताब चौधरी ऐं ॿिया बि शरीक आहिनि। इजलास में तुर्कमानिस्तान जो सफ़ीर, बहरीन जो सफ़ीर, इन खां अलावा आज़रबाईजान, जर्मन सफ़ीर, कैनेडा जे हाई कमिश्नर ऐं स्पेन, ॾखण कोरिया, चीन, यूरोपीय यूनियन जा सफ़ीर भी इन इजलास में शरीक आहिनि। इन इजलास में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे शरीक थींदड़ सफ़ीरनि ऐं आला अमलदारनि खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सखर, लाड़काणो, नवाबशाह जे शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बरसातुनि सबबि थींदड़ तबाहकारियूं, इन खां अलावा मीरपुर ख़ास में जेके पुराण नदी LBOD में 4 सबबि तबाहकारियूं थियूं आहिनि। हैदराबाद जे बदीन, सिजावल, ठठो, हैदराबाद, मटियारी, टनो मोहम्मद ख़ान समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, दादू में ख़ासि करे जेका ॿोॾि ऐं बरसाति जो पाणी तबाही मचाए रहियो आहे। सिंध में बरसाति ऐं ॿोॾि सबबि थींदड़ तबाहकारियुनि जे हवाले सां इन्हनि शरीक सफ़ीरनि खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सिंध जे 6 मां 4 डिवीज़न्स हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़काणो में केतिरा ई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त मीरपुर ख़ास डिवीज़न जे मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट ऐं उमरकोट जा भी कुझु इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि। कराची जे मलीर वारे इलाइक़े में कुझु हंधनि ते मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा ऐं ॻोठ भी मुतासिर थिया। इन्हनि तबाहकारियुनि जे हवाले सां हिन वक़्तु ब्रीफिंग ॾिनी पई वञे। फारूक सुमरू खां तफ़सील मालूम कयूं था। फारूक, वधीक आगाह कजो। जी अमीर, बिल्कुल वफ़ाक़ी वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी सदारत में डोनर एजेंसी डिप्लोमेट जी सखर एयरपोर्ट से गॾिजाणी हलंदड़ आहे, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अमन शाह, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿिया जेके PDMA ऐं समेत मुख़्तलिफ़ खातनि जा जेके ऑफिसर्स आहिनि, अमलदार आहिनि, उहे पिणु शरीक थिया आहिनि। जॾहिं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके नुमाइंदा आहिनि उहे पिणु इन इजलास में मौजूद आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अमन शाह समेत जेके ॿिया चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पिणु इन इजलास में शरीक आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास में ॻाल्हाईंदे चयो त पूरो पाकिस्तान बरसाति ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थियो आहे। सिंध में शदीद बरसातुनि सबबि जेको नुक़सानु आहे उहो तमामु घणो थियो आहे। इन हवाले सां ॿुधायो त जुलाई में जेके बरसातूं पियूं 308 सैकड़ो पियूं, जॾहिं त अगस्त में 784 सैकड़ो बरसातूं पियूं आहिनि। गुडू ऐं सखर बिराजुनि वटि मथां दर्जे जी ॿोॾि आहे, जंहिं सबबि सॼो जेको सिस्टम आहे उहो कमु न पियो करे। इन बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास में ॻाल्हाईंदे वधीक चयो त ही वाहिद जेको ॿोॾि आहे जंहिं सबबि कचे तोड़े पके वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते ॿुॾी विया आहिनि, जॾहिं त रोज़ाने बुनियादनि ते काफ़ी माण्हू बेघर थी रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणो त मिलियन जी तादाद में जेके फसलूं हुयूं उहे मुकमल तौर ते तबाह थियूं आहिनि। काफ़ी मिलियन एकड़ जेके ज़मीन आहे उहा हिन वक़्तु बरसाती चोड़े ॿोॾि जे पाणी जे लपेट में आहे। जेको रोड आहे, रोड नेटवर्क आहे, जेको ज़मीनी राब्तो आहे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले या हिकु सूबे खां ॿिए सूबे ताईं, उहो बि मुकमल तौर ते ख़तमु थी वियो आहे। रोड नेटवर्क बि ख़तमु थी वियो आहे, जंहिं सबबि तक़रीबन 860 मिलियन रुपयनि जो जेको नुक़सानु आहे उन खां वधीक नुक़सानु थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इन हवाले सां वधीक ॿुधायो त सिंध अंदरि तमामु घणी तबाहकारी आई आहे। सिंध हुकूमत कोशिशि करे पई इन हवाले सां आलमी जेके इदारा आहिनि उहे पिणु सिंध हुकूमत जी मदद कनि त जीअं
लखनि जी तादाद में जेके मुतासिर सिंध वासी आहिनि उन्हनि जी मदद करे सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर पिणु इजलास में ॻाल्हाईंदे चयो त 1 मिलियन जेके खैमा आहिनि, 3 मिलियन मच्छरदानियूं, 2 मिलियन राशन बैग, 1 मिलियन किचन सेट समेत जेके ॿियूं शयूं आहिनि उहे बि रिक्वायर आहिनि, जंहिंजी वफ़ाक़ी वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॿुधायो त इहे जेके ज़रूरी शयूं आहिनि उनजी फौरी तौर ते ज़रूरत आहे त जीअं जेके मुतासिर ख़ानदान आहिनि उन्हनि ताईं इहे शयूं प्रोवाइड करे सघजनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में सखर एयरपोर्ट ते इहो इजलास हलंदड़ आहे, जंहिंमें बरसाति जी तबाहकारियुनि, ॿोॾि जी तबाहकारियुनि मुतलिक़ जेके उते इजलास में शरीक मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मेंबर्स आहिनि उहे पिणु शरीक आहिनि। जी महिरबानी फारूक तफ़सील ॾियण जे लाइ।